भिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा वेझो ॻोठ पंजमोरो जे प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद इस्माइल मेमन हिकु तकरीर में चयो आहे त इन ॻाल्हि में को बि शक न आहे त तालीम इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे। तालीम मर्द तोड़े औरत जी ज़ीनत आहे। तालीम इंसान जे अंदरि इख़लाक़ जो दायरो वसी कंदो आहे। तालीम जे ज़रिए इंसान पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे प्यारे वतन जे नाले खे ऐं ॿियनि मुल्कनि जे अंदरि रोशन कंदो आहे। तालीम हिकु इंसान जी ज़िंदगी खे आला दर्जे ते पहुचाईंदो आहे। तालीम इंसान जे नाले खे पंहिंजे इलाइक़े में बुलंद मक़ाम बख़्शींदड़ आहे। हिन चयो त तालीम इंसान जे अंदरि में केतिरियूं खूबियूं जमा कंदो आहे। कंहिं बि क़ौम ऐं समाज जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ तालीम खे सभ खां वॾो दर्जो मिलियल आहे। दुनिया जे तमामु मज़हब, मुआशरनि ऐं क़ौमनि पंहिंजे मुल्क ऐं पूरी दुनिया जी ख़ुशहाली ऐं अमन जे लाइ तालीम खे पहिरें ॾाके ते तसवर कंदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।